मीरपुर ख़ास जे हिकु ख़ानगी मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी फ़हमीदा लगारी जंहिं मुबैना तौर हिरासमेंट सबबि आपघात कयो हो, उन जे केस जी जांच हाणे इंतिहाई हसास ऐं टेक्निकल मरहले में दाख़िल थी चुकी आहे। जांच केरु करे रहियो आहे? हिन केस जी जांच लाइ 2 अलॻि टीमूं कमु करे रहियूं आहिनि। पहिरीं कमेटी जेका IG सिंध जोड़ी हुई, जंहिंजी सरबराही SSP स्वाही अज़ीज़ टालपुर करे रही आहे, जॾहिं त ॿी DIG मीरपुर ख़ास जी कमेटी जेका SSP मीरपुर ख़ास जी निगरानीअ में कमु करे रही आहे। केस जो अहम रुख ऐं डिजिटल सबूत, इन हवाले सां ताज़ी मालूमात अवां आॾो रखंदासीं। पुलिस खे फ़हमीदा जी ज़िंदगी ऐं मौत जे बाबति कुझु अहम डिजिटल सबूत मिलिया आहिनि, जिन जी तस्दीक बि कई पई वञे। पुलिस मूजिबि फ़हमीदा जे पंहिंजे क्लास फेलोज़ सां सोशल मीडिया ते ॻाल्हि ॿोल जा 12,000 पैगाम अटकिया विया आहिनि, जॾहिं त 60 वॉइस नोट बि आहिनि जेके केस जे रुख खे तइ करण में अहम किरदारु अदा करे सघनि था। मोबाइल फ़ोन ऐं लैपटॉप कहिड़ी हालत में मिलियो? फ़हमीदा जी मोबाइल जंहिं ते पासवर्ड लॻल आहे, जवाबदार अब्दुल्ला जो लैपटॉप पंजाब साइंस लैबोरेटरी उमाणिया विया आहिनि त जीअं फॉरेंसिक रिपोर्ट ज़रिए सच साम्हूं अची सघे। हेल ताईं केतिरा ई कंहिंजा बयान रिकॉर्ड थी चुका आहिनि। जांच टीम रुगो शागिर्दनि ताईं महदूद नाहे रही, पर हुननि कॉलेज इंतिज़ामिया खे बि जांच जे दायरे में आंदो आहे। कॉलेज जो चांसलर ऐं प्रिंसिपल जी घरवारी, फ़हमीदा जा क्लास फेलो, छोकिरा तोड़े छोकिरियूं बि जांच जो हिसो आहिनि, जिन जा बयान रिकॉर्ड थी चुका आहिनि। SSP स्वाही अज़ीज़ मूजिबि जांच में हिन वक़्त ताईं को बि वॾो ब्रेक थ्रू नाहे थियो, पर जांच जो 50 खां 60 सैकड़ो कमु मुकमल थी चुको आहे। केस में नामज़द मुख्य जवाबदार गिरफ़्तार आहिनि, जॾहिं त कुझु माण्हू ज़मानत ते आहिनि। हीउ केस रुगो हिकु फ़र्द ख़िलाफ़ु नाहे, पर तालीमी इदारनि जे सिस्टम ख़िलाफ़ बि सवाल उथारे थो। जांच मुकमल थियण बाद समूरियूं फाइंडिंग्स हायर एजुकेशन कमीशन ऐं PMDC खे मोकिलियूं वेंदियूं त जीअं कॉलेज इंतिज़ामिया जी गफ़लत ते संदनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। पुलिस हिन वक़्तु पंजाब मां ईंदड़ साइंस लैबोरेटरी रिपोर्ट जो इंतज़ारु करे रही आहे। इहा रिपोर्ट ॿुधाईंदी त फ़हमीदा खे कहिड़े क़िस्म जे ज़हनी दबाव या ब्लैकमेलिंग जो निशानो बणायो वियो हो, जंहिं खेसि एॾो वॾो क़दम खणण ते मजबूर कयो।